सर ऑटोमेटिक लोग कयो शहर आहे साबित के सैयद हुआ मुझा वेड़ी चावला साबित के सैयद हुआ मुझा वेड़ी चावला आऊं की आधार मरका पई मलीर में अॼु जेकॾहिं मलीर में 500 मरकूं था उन्हनि जो कोई जवाबु आहे त उहो इन ई रुपले जहिड़ा अमर शहीद आहिनि जेके हर दौर में जिन जो नालो मटिबो रहियो आहे पर उन्हनि जो किरदारु ऐं उन्हनि जूं क़ुर्बानियूं उहे ई रहियूं। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि जेसिन महाल जी ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर हैदराबाद में आयल साथी मोहतरम ख़ालिद जो उनजो साथियुनि खे त पाण अचनि ऐं अचे पाण अचे ऐं अची रुपले ॿोली जी जिदोजहद ते रोशनी विझे। दोस्तों साथियों ये खास जिले के दोस्तन से जसो थी जैसे जी अदीम सपूत के अंग्रेज साम्राज्य का मुआदो अटकायो अंग्रेज साम्राज्य जी ताक़त के उन चैलेंज कयो उनके नाजायज़ कब्जे के खिलाफ़ उन जिदोजहद कई जैसे अंग्रेज हिते क़ाबिल हा त अॼु जा जेके वॾा वॾा जागीरदार पीर मीर उहे अंग्रेज़नि जा सलामी हा उन्हनि जे दरनि जूं हाज़िरियूं भरींदा हुआ उन्हनि जूं चापलूसियूं कंदा हुआ उन्हनि खां पोइ इनामनि ऐं इकरामनि में जागीरूं वठंदा हुआ उते ई मिसकीन माण्हू ग़रीब माण्हू पंहिंजी धरतीअ जे लाइ हुन जिदोजहद कई गुज़रे जेल में हो त अंग्रेज़नि हुनजी ज़ाल खे मोकिलियो त रुपले खे वञी सम्झाए त जेकॾहिं हू हिन जिदोजहद तां हथु खणे त असां हुनजी ज़िंदगीअ खे बख़्श कंदासीं पर रूपलो जहिड़ो पाण इनकलाबी हो ओॾी हुनजी ज़ाल बि इनकलाबी ख़्यालनि जी ऐं जेल में हुनखे चई त रूपला मां तुंहिंजे मौत जो त सदमो सही ॾींदसि जे क़ौम तुंहिंजे मौत जो तुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थियण जो त सदमो सही ॾींदी पर जेकॾहिं तूं अंग्रेज साम्राज्य सां ठाव कयो ऐं ख़ैरात में ज़िंदगी बची आहे त इहो न मां सही सघंदसि न तुंहिंजी असांजी क़ौम सही अॼोके हिन ॾींहुं मल्हाइण जो रुपले जी जिदोजहद ते ॻाल्हाइण जो मक़सदु बि बुनियादी तौर ते इहो आहे असां ते इहो फ़र्ज़ु बि बणिजे थो त अहिड़नि अज़ीम सिंध जे सपूतनि खे असां यादि कयूं उन्हनि जी जिदोजहद उन्हनि जे क़ुर्बानीअ मां उन्हनि जे जज़्बे मां सबक़ु पिरायूं छो त सिंध अॼु बि उते बीठी आहे बल्कि उतां खां वधीक ख़राबु सूरत हाल में आहे जेका 150 साल अॻे ई 200 साल अॻे उन खां वधीक ख़राबु आहे। अंग्रेज़ बग़ैर त कब्ज़ो करणु आयो उन ते कब्ज़ो कयो हुन असांजी फुरलुट बि कई पर उन जे बदिले में हुन काफ़ी सुठा कम बि कया सिंधी ॿोलीअ खे हुन तरक़ी वठाई ॿिया तमामु घणा हुन सुठा कम कया पर हुन जे बावजूदि असां अंग्रेज़ साम्राज्य खे क़बूल न कयो उनजी ग़ुलामी असां क़बूल न कई छो त हू धारियो हो हुन असां ते ज़बरदस्ती पंहिंजे ताक़त जे ज़ोर ते कब्ज़ो कयो असां उहा तस्लीम न कईसीं पर हिन वक़्तु जंहिं मुल्क में असां रहूं था उहे असांखे न कंहिं फतेह कयो आहे ऐं न असां कंहिं ॿी मजबूरी असां हुन में शामिलु थियासीं असां इन उमीदुनि ते हिन रियासत में पंहिंजी मर्ज़ीअ सां शामिलु थियासीं त असां हिते आज़ादु हूंदासीं असां हिते ख़ुदमुख्तियार हूंदासीं पर बदकिस्मतीअ सां सफ़र पहिरें ॾींहं खां ई उन जे उबतड़ असांजे उमीदुनि खे हलियो असां घणियूं कोशिशूं कयूं साईं जीअं थिए त जेका जिदोजहद आहे उहा असांखे पइणु खपे 47 खां वठी 72 ताईं जेका असांजी जिदोजहद आहे जमहूरियत जे लाइ सेक्युलरिज़म जे लाइ क़ौमुनि जा आइनी ऐं तारीख़ी हक़ वठण जे लाइ ऐं मुल्क खे सही सिमत में हलाइण लाइ जेके बि हुन कोशिशूं वरितियूं इहो हुनजो सब्र आहे कान छो अंग्रेज़ जन खे मुल्क पंहिंजे वफ़ादारनि खे ॾेई विया हुआ उन्हनि जे लाइ हीअ सोनी जिती सम्झी ऐं हू हुन 63 साल करणु लॻा उन जे करे का बि अकुल वारी ॻाल्हि
का बि सम्झ वारी ॻाल्हि हुननि क़बूल कोन कई ऐं असांजो इस्तेसाल 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं जारी आहे, बल्कि उन में तेज़ी ईंदी थी वञे। हाणे त सूरत हाल हिते अचे पहुती आहे त सारिया माण्हू एतिरी मनसूबाबंदीअ सां सिंध में आबाद कया विया आहिनि ऐं कया वञनि पिया, उहो सिलसिलो तेज़ीअ सां हले थो, जंहिंसां असांजी तारीख़ी जेका सूरी क़ौम जी 5000 साल जी सुञाणप आहे उन खे ई ख़तरो लाहक आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे मुस्तक़बिल जे बारे में सोचणो पवंदो। तारीख़ असांखे घणो वक़्तु कोन ॾींदी त अञा के ॿिया 200 साल असांखे मिलंदा, पोइ असीं जदोजहद कंदासीं, पेसनि दुनिया अलाए किथे वञी पहुचंदी। इहे सिंध मां जीअं ज़रूरु ॿुधाए वियो त असां बाक़ाइदा सिंध जा जेके क़ौमी ॾींहं आहिनि, सिंध जा जेके हीरा आहिनि, उन्हनि खे यादि करणु ऐं उन्हनि जी जदोजहद मां उत्साह वठण जे लाइ हिकिड़ो पूरो सिलसिलो शुरू कयो आहे, जेको हर साल जारी आहे 2004 खां वठी। ऐं इनखे मां फ़ख़्रे अंदाज़ सां जिते चवां थो त कुझु ॾींहं ई पहिरीं कंहिं आलमी नशरियाती इदारे जे नुमाइंदे सोशल मीडिया ते उमर रूपले कोलीअ जे लाइ लिखियो त हुनजी 22 अगस्त ते जेको आहे शहादत ॾींहुं आहे अमर रूपलो कोली, जंहिंखे यादि बि कोन्हे। मूं हुनखे लिखियोमांसि त ईअं कोन्हे, जीअं मां खे अमर रूपलो कोली यादि आहे, असां हुनजी हर साल शहादत ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल सिर्फ़ु 22 अगस्त ते ईद आहे, उनजे करे असां उहो प्रोग्राम पोइते करे 26 अगस्त ते मीत ख़ासि में मल्हाईंदासीं, जंहिंखे हुन पोइ एप्रिशिएट कयो। इहा जीएस महाद जे दोस्तनि जी, उनजे लीडरनि जी, उनजे क़यादत जी या खूबी आहे या सलाहियत आहे त हू अहिड़ा मौक़ा फ़राहम करे तव्हां असांखे त असां उन्हनि अमर किरदारनि जी जदोजहद मां उत्साह वठूं ऐं पंहिंजी आईंदा नसुल जी बका जे लाइ जदोजहद जा नवां घट ई ढेर साईं तव्हांजी महिरबानी थिए। ऐं ख़ालिद जोड़े जो साहब चयो त असांखे सोचणु खपे, उन सोच जे लतीफ़ साईं जो शहर आहे जिन खे दौर दर्द जो सबक क्यों पढ़नि, फिक्र कर रही हथ में फिक्र लतीफ़ साईं बि सोचियो फिक्र कयो, साईं जीअं सैयद बि सोचियो फिक्र कयो, कामरेड हैदरबल जकोई बि सोचियो फिक्र कयो, रसूल बख्श अली जे पंहिंजी पूरी ज़िंदगी फिक्र में गुज़ारी। इन्हनि सभिनी भॻवाननि जी जदोजहद असांखे यादि थी ॾियारे त असांखे ख़ामोश हाणे रहणु पंहिंजी धरती क़ौम जे बहितर मुस्तक़बिल लाइ, उन्हनि जे जापे लाइ असांखे न सिर्फ़ु सोचणो आहे, जाॻणो बि आहे, विरोध बि करणी आहे, सॼी क़ौम खे गॾु करे पंहिंजे मुल्क खे पाण। हाणे ग़र्ज़ आहे असांखे धारणा आगे जे मुआ दोस्तों अमर रूपलो कोली धरती ते जेके हेठि 80 करोड़ इंसान जावा आहे, उन्हनि मज़ा हिकिड़ो हुयो, पर फ़र्क़ु जेको उन्हनि में हींअर खोड़ सारा माण्हू पाण समेत ॿिया हींअर धरती ते लखे ॻोल्ही ॿिया बि हूंदा जिनके पासे पाड़े वारनि खे जेके हिन हाई कोर्ट जे पोयां ॻोल्हियुनि जो वॾो ॻोठ आहे, उनजो नालो यादि न आहे। तंहिं करे अमर रूपले कोली जो वॾो जो किरदारु हो तारीख़ में अंग्रेज़ समाज जे ख़िलाफ़ ज़माने में जदोजहद हुई, उहो हुनखे ॾींदी आहे। केतिरा माण्हू आहिनि जेके केतिरा अचनि था जिन में अनोटी सघनि था या हक़ूक़ ते ॼमनि था, वॾा थियनि था, अमर रूपलो हुननि खां मुख़्तलिफ़ इन करे असांखे जे क़ौमी हीरनि जो हर साल मुख़्तलिफ़ वक़्त ते मुख़्तलिफ़ ॾींहं मल्हाइनि था, क़ाबिल सताइश ॻाल्हि आहे। पर दोस्तो हर माण्हू खे
के माण्हू ख़ासि हूंदा आहिनि, टिनि मरहलनि ते चवंदा आहिनि माण्हू हर को माण्हू ख़ासि हूंदो आहे। उन उहो मरहला उहा घड़ी उहा इंसान जी पंहिंजी कॾहिं को माण्हू ॼमंदो आहे उन वक़्तु उहो उन महफ़िल में उन इलाइक़े में उहो ई दावत जॾहिं इहो मरहलो ईंदो आहे जॾहिं हू शादी कंदो आहे, भले ग़रीब हुजे उन ॾींहुं उहो ग़रीब ख़ासि हूंदो आहे, ॿिया सभु जानी हूंदा आहिनि, कोई ग़रीब कोन्हे। अहिड़े नमूने सां दुनिया में माण्हू जॾहिं माण्हू छॾींदा आहियूं जो माण्हू गुज़ारे वेंदो आहे उन मंझि में हिकिड़ो ई हूंदो आहे जेको चङा जनाज़ो आहे, लाश आहे, माण्हू मरी वेंदो आहे, उहो ई हूंदो आहे, ॿिया सभु हुनजा चांदी हूंदा आहिनि। इन सां सभई जिन जा पाण तारीख़ में हवाला ॾियूं पिया जे असां रूपो खोली हुयो उहो हूंदा आहिनि जेके इन सॼे टिनि मरहलनि खां सवाइ जिन जा पाण हवाला ॾियूं था उन्हनि खे का अहिड़ी घड़ी अचे सुबुह पंहिंजी ॻाल्हि ते